सब अलीअ जा शिया हूं, अलीअ जा जमायती आहियूं, अलीअ जे गिरोह जा हूं, असां तुंहिंजे बाबे जा शिया हूं। तोखे ख़त था लिखियो, महिरबानी करे तूं कूफे पहुचो। जीअं जो पहुचंदो वेंदे असां सभु तुंहिंजो साथ ॾींदासीं, तुंहिंजे हथ ते बैयत कंदासीं। तुंहिंजा मुरीद त अॻे ई आहियूं, पर तुंहिंजे हथ ते वरी तजदीद कंदासीं। पोइ तजदीद करे लश्कर तयारु कंदासीं, हली यज़ीद सां मुक़ाबिलो कंदासीं, यज़ीद खे हुकूमत तां लाहींदासीं, मुहम्मदी शरीयत जो कानून तुंहिंजे हवाले कंदासीं। सुभान अल्लाह। ये ख़त काथे आया? चओ मके। काथे आया साईं? छो त कूफे में ख़बर पइजी वई त सोहिणो हुसैन मदीनो छॾे मके पहुतो आहे। हाणे रमज़ान में ख़त आया, शवाल में आया, ज़िलक़ाद में आया, 3 महीना ख़त ईंदा रहिया। अॻे जुमे ते मां तव्हांखे ॿुधायो त ख़तनि जो हज़ारनि में तादाद थी वियो। हर ख़त में इहो लिखियलु हुजे, न ईंदे त क़यामत जे ॾिहाड़े रसूलुल्लाह जे आॾो तुंहिंजी दाह ॾींदासीं। त असां चयोसीं, असां ॾे न आयो। असां चयोसीं त यज़ीद जे मुक़ाबले लाइ असां तयारु आहियूं, पर असां ॾे न आयो। इमाम मुस्लिम खे जॾहिं ख़तनि तंग कयो, ॾिठई त घणा ख़त आया आहिनि, तॾहिं इमाम हुसैन खे जॾहिं ख़तनि तंग कयो त इमाम मुस्लिम खे घुराए चई अदा। चई जी साईं, मुंहिंजो नुमाइंदो थी वञ, काॾे? कूफे वञ। छा कयां? हालतुनि जो जाइज़ो वठी आ, ॾिसी आ कीअं था मुंहिंजे साथ में अचनि या न, कहिड़े हाल में आहिनि। पोइ जेकॾहिं तूं मूंखे लिखंदे त मां ईंदुसि, जे हालत सुठी न हूंदी, बेवफ़ा निकिरंदा, त पोइ तूं मोटी अचिजां, मां बि हिते तूं बि हिते। इमाम मुस्लिम साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु हाणे मके शरीफ़ खां कूफे रवानो थियो आहे। सलात बुलंद आवाज़ पढ़ंदा। ऐं इहा बि तोखे ख़बर आहे त इमाम मुस्लिम आहे केरु? चओ हुसैन जो सौट आहे। केरु आदा? हुसैन साईं जो, हज़रत हुसैन अली मक़ाम जो सौट आहे। हाणे इमाम मुस्लिम साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु कूफे ॾे रवानो थो थिए पियो। जंहिं महिल कूफे पहुतो आहे, विच जूं ॻाल्हियूं मां तोखे कोन थो ॿुधायां। विच ते 2-3 हादसा पेश आया इमाम मुस्लिम साईं सां। 2 रस्ते में हिकिड़ा अहिड़ा वाक़िया थिया हुआ जो इमाम मुस्लिम साईं सां जेके साथी गॾु हुआ, गॾु पे हलिया, इमाम साहब खे दगु ॾसींदा पे हलिया। पहाड़ जो इलाइक़ो, वारियासो इलाइक़ो, सवाइ कंहिं वाक़ुफ़ जे हली न सघे। अहिड़ी सख़्तु गर्मी हुई जो इमाम साहब जा 2 साथी उते गर्मी में शहीद थी विया। उन में, बुख में, सफ़र जे रस्ते जी तकलीफ़ जे करे, वाट भुलिजी वञण जे करे उहे 2 क़ुर्बान थिया। जंहिं महिल जो आख़िरी पसाह हुजे, उन हुनखे परेशान कयो। इमाम मुस्लिम साईं खे फरमाइनि था, अवां मूंसां गॾु अलाह जे राह में निकिता हो, मां तव्हांजे लाइ ॿियो कुझु नथो करे सघां। अवां जो आख़िरी दम आहे, अवां जी जेका आख़िरी तमन्ना हुजे, का वसियत हुजे, पीउ ॾे, भाउ ॾे, न्यापो हुजे, उहो पहुचायो त मां तव्हांखे ॾियां। उहे 2 साथी जेके उन में तड़पी रहिया हुआ, वफ़ात करे रहिया हुआ, इमाम मुस्लिम खे चवनि था, साईं ॿी का बि असांखे तकलीफ़ कान्हे का, महिरबानी कजां, क़यामत जे ॾिहाड़े पंहिंजे प्यारे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे असांजी सिफ़ारिश कजां, हौज़ कौसर जो पाणी पीआरजां। हिकु वसियत इहा आहे। ॿी वसियत इहा आहे त जॾहिं असां मरी वञूं त जनाज़ो तूं असांजो पढ़ाइजां। काथे दफ़न? हिन बर में ई दफ़न कजां। असांजी क़बर भली बर में हुजे त ईंदो वेंदो क़यामत ताईं चाह ॾिजे त हे हज़रत मुस्लिम जा साथी हा, उन्हनि जे मथां क़बरूं ठहियूं पियूं, दुनिया खे पतो पइजी वेंदो। ॿी का वसियत असांखे कान खपे। प्यारे रसूल खे क़यामत में सिफ़ारिश जो अर्ज़ु कजां ऐं ॿियो असांजो जनाज़ो पढ़ाइजां। हज़रत इमाम मुस्लिम साईं 2 खे त दफ़न कराए अॻिते पहुतो। जॾहिं कूफे पहुतो आहे त 12,000 कूफी इमाम साहब जे हथ ते बैयत थिया। घणा? वरी चओ ॿीहर मां ॿुधां। 12,000 इमाम मुस्लिम जे हथ ते बैयत अची थिया कूफी। छा चयऊं? तूं असांजो पेशवा आहे, तूं असांजो अॻुवाण आहे, असां तोखे ख़त लिखिया हुआ, असां तुंहिंजे बाबे अलीअ जा शिया आहियूं, असां तव्हांजा शिया आहियूं, असां तुंहिंजे हथ ते बैयत कयूं था। हाणे तूं तयारी कर त असां यज़ीद सां लश्कर में विढ़ंदासूं, पर तूं ते बैयत कई। 2 ॾिहाड़ा गुज़रिया त 2 ॾींहंनि खां बाद में वरी 6,000 ॿिया माण्हू आया। टोटल 18,000 माण्हू आया जन हज़रत इमाम मुस्लिम जे हथ ते बैयत कई। घणा माण्हू साईं? 12,000 हू, 6 ॿिया, 18,000 थिया। जंहिं महिल 18,000 थी विया, जोश ख़ुरोश नारा हेॾो होॾो। इमाम मुस्लिम साईं सम्झो त हेड़ा वफ़ादार, हेड़ा दिलेर, हेड़ा बहादुर, हेॾो लश्कर मूंखे ठाहियो आहे। पाण हिकिड़े माण्हूअ जे हथ ख़त लिखनि था, ओ प्यारा हुसैन जल्दी पहुच। 18,000 माण्हू मुरीद थी चुका आहिनि, 18,000 लश्कर तयारु थी चुको आहे।
14,000 माण्हुनि बैयत कई आहे त जेकॾहिं तुंहिंजे पहुचण जी देरि आहे तूं पहुचंदो वेंदे त यज़ीद सां मुक़ाबिलो कंदासीं जेसीं ताईं तूं न ईंदे तेसीं ताईं जंग कान थींदी इन जे करे तूं अचु त अलाह जे राह में जिहाद शुरू कयो वञे इमाम साहब रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात खे माण्हू उठ ते वियो आहे ख़त पहुचाए थो पियो इमाम साहब ख़त पढ़ियो इमाम साहब तयारु थी वियो इमाम साहब कहिड़ी तारीख़ तयारु थियो आहे मथां ज़िलहज जो महीनो आहे 8 तारीख़ ज़िलहज जी आहे सुभान अल्लाह कहिड़ी तारीख़ ॾाढे ॾाढे चो सम्झाए मां ॾिसां तो हिते काफ़ी हाजी वेठा आहियो अलाह साईं शल वरी वरी सभु मुस्लमान खे हज नसीब फरमाए हाजिन खे ख़बर आहे त जंहिं महिल हज ते वेंदा आहिनि 8 तारीख़ मको छॾींदा आहिनि 8 जे ॾिहाड़े अॻी निमाज़ जेका आहे 8 वारी उहा मिना में पढ़णी आहे विची बि उते मिना में पढ़णी आहे सांझी बि मिना में पढ़णी आहे हाणे थी 9 जी राति उहा 9 जी राति बि मिना में रहणो आहे पोइ 9 जी फजर जी निमाज़ पढ़ी वरी 9 जे सुबुह जो अरफात ॾे वञिणो आहे ऐं 9 वारे ॾिहाड़े अरफात में वञी हज कबो आहे सम्झो था अलाए न इमाम हुसैन अली मक़ाम मुंहिंजा प्यारा दोस्त तारीख़ लिखे थी 8 ज़िलहज जे मको छॾियो आहे माण्हू मिना ॾे पिया वञनि माण्हू हज जो तेहराम ॿधियूं पिया वञनि मुसलमाननि जे ज़ुबान ते आहे लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन्निअमत लक वल मुल्क ला शरीक लक माण्हू लब्बैक पढ़ी मिना ॾे रवाना थियनि था पिया हुसैन आस्ते आस्ते पंहिंजा उठ तयारु फरमाया आहिनि सा काफ़िलो तयारु फरमायो आहे भेण खे वरितो आहे पुट खे वरितो आहे न्याणीअ खे वरितो आहे भाइरनि खे वरितो आहे चुप चुप में जीअं मता को मूंखे ॾिसे ख़ामोशी सां हलियो वञा हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन तो चवे बाबा तरस त हज कयूं हज करे पोइ हलंदासीं पाण फरमाइनि था अल्लाह पाक जे राह में जिहाद करणु हज खां बहितर आहे हज वधीक आहे हज सवाब आहे हज फर्ज़ आहे पर अल्लाह जे राह में सिर कटाइणु अल्लाह जे राह में दीन जे लाइ जिहाद करणु हज खां बि अफ़ज़ल आहे छाजे करे त हाजी मरी वेंदो त अल्लाह ताला जी ज़ात ईअं कोन चयो आहे त हाजी जहिड़ो आहे पर जे मुजाहिद मरी वेंदो त अल्लाह जो क़ुर थो चए त मुजाहिद जहिड़ो आहे मुजाहिद शहीद आहे जेको शहीद आहे सो ज़िंदा आहे जंहिंखे ज़िंदगी ख़ुदा ताला अता फरमाई आहे त जेकॾहिं सोणा ज़ैनुल आबिदीन हज पिया थींदा जेकॾहिं शरीयत हूंदी कानून हूंदो इस्लाम हूंदो त हज बि हूंदा पर जे माज़ अल्लाह बेदीन अची विया बेदीनी जो दौर शुरू थी वियो शराबनि जी हुकूमत क़ाइमु थी वई त पोइ हज बि कोन थींदा दीन बि कोन रहंदो त जेकॾहिं हज खे बरक़रार रखण लाइ अॼु मां हज भी छॾिया थो जिहाद जो सफ़र शुरू थो फरमाए छॾिया तारीख़ मके मां निकिता आहिनि यादि आहे 8 तारीख़ 8 तारीख़ मुसलमान मिना तरफ़ रवाना थियनि था 8 ज़िलहज जे तारीख़ मुसलमान हज जे रुकन अदा करण लाइ वञनि था 9 जी राति मिना में 9 जो ॾींहुं अरफात में 10 जी राति मुज़दलिफ़े में वरी 10 जो ॾिहाड़ो मिना में ॾिहाड़ा 2 विच ते इस्लाम जो अहम रुकन हज जेको आहे उहो अदा करण हज़ार हा लख हा मुसलमान वञनि पिया हज़रत हुसैन अली मक़ाम 8 ज़िलहज ते मको छॾे थो दोस्त साथी अहलो अयाल ख़ानदान सभु चवनि पिया 2 ॾींहं तरसो ऐं 2 ॾींहं तरसी हज अदा करे पोइ तव्हां सफ़र खे शुरू फरमायो हज़रत इमाम हुसैन अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला नो जवाब ॾिनो आहे हज़रत अल्लामा इब्न कसीर रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे तारीख़ में अल बिदाया व निहाया में लिखनि था पिया हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था पिया त हज बराबर फर्ज़ आहे इस्लाम जो रुकन आहे मां अल्लाह ताला जे फज़ल सां हज अदा करे छॾियो आहे हज जो फर्ज़ मूं ते पूरो थी वियो आहे लेकिन हाणे ॿिए नंबर ते नफ़ली हज जे मुक़ाबले ते मुंहिंजे नफ़ली हज जे मुक़ाबले में मुंहिंजे लाइ इस्लाम जे जिहाद खां वधीक ॿियो को रुकन आहे ई कोन को तंहिंजे करे ॿियो हज मुंहिंजे लाइ नफ़ली आहे पहिरों हज फर्ज़ आहे उहो मां अदा कयो आहे मां हाजी आहियां हज मुंहिंजो थी चुको आहे हाणे ॿियो मुंहिंजे लाइ नफ़ली हज हूंदो उन नफ़ली हज खां मुंहिंजे लाइ इस्लाम जे लाइ जिहाद करणु वधीक अहम आहे इहा हक़ीक़त आहे त अल्लाह ताला जल जलालु अमन वालू जिहाद जी तमामु वॾी अहमियत बयानु कई आहे क़ुर पाक में बि हदीस पाक में बि नबी करीम अलैहिस्सलाम जी हिकिड़ी मशहूरु हदीस आहे बुखारी शरीफ़ जे अंदरि पाण करीम फरमाइनि था पिया त जेसीं ताईं मुंहिंजी उम्मत जिहाद कंदी रहंदी
ऐसी तई मुझे उम्मत जी इज्जत हूंदी। माबू से फरमाइनि था जह ॾिहाड़े मुझे उम्मत जिहाद मां हथ कढियो ऐं जिहाद खां चोरी करे पंहिंजे दिल खे हटाए पंहिंजे जान बचाइण जी कोशिश कयूं, नबी पाक फरमाइनि था मुझे उम्मत जी इज्जत मिटीअ में मिली वेंदी। यानी वो बेइज्जता थींदा, ज़लील थींदा। जिहाद कंदा त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन्हनि जो मक़ाम ऐं मर्तबो बुलंद फरमाईंदो। अवा इस्लाम जे तारीख़ ते गौर कंदो त जिहाद उहा अहम शइ आहे जंहिं मुस्लमाननि जो पूरी रूह ज़मीन ते धाको विहारे छॾियो। अल्लाह जे दीन जे बुलंदी जे वास्ते, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जे सरबुलंदी जे लाइ, क़ुरान करीम जे हिफ़ाज़त जे लाइ मुस्लमाननि जिहाद कयो त ख़ुदा हुननि जी इज़त आबरू वधायो। जिहाद खां कमज़ोर थियासीं, जिहाद खां जान चोराईसीं, मुजाहिद ख़तम थी विया। नतीजो तव्हां ॾिसो पिया, नाले जा मुस्लमान आहियूं पर अदा हक़ीक़ी मुस्लमानी वारो रूह असां मां ख़तम थी वियो आहे। त हज़रत हुसैन आली मक़ाम जिहाद जे अहमियत ख़ातिर हज खे पोइते करे जिहाद जे वास्ते ख़ुदा जे राह में निकिरी पियो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुनजीकुम मिन अज़ाबिन अलीम। ऐ ईमान वारो, मां अल्लाह तव्हांखे ॾस थो ॾियां हिकिड़े वापार जो जेको वापार तव्हांखे अल्लाह पाक जल जलालहू जे अज़ाब दर्दनाक खां बचाईंदो। यानी दर्दनाक अज़ाब खां उन वापार जे ज़रिए बचंदो। मौला वो कहिड़ो वापार आहे? वापार में त ॾोकड़ मिलंदा आहिनि, वापार में दौलत मिलंदी आहे। ही कहिड़ो वापार आहे जंहिंजे करे तूं असांखे चवीं थो त दर्दनाक अज़ाब खां बचंदो? ख़ुदा ताला फरमाए थो तुमिनून बिल्लाहि व रसूलिही व तुजाहिदून फी सबीलिल्लाहि बिअमवालिकुम व अनफुसिकुम। पहिरों पहिरों अल्लाह सां वापार इहो कयो जो तव्हां सभु चओ ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह, ईमान आणियो। उन खां बाद में व तुजाहिदून फी सबीलिल्लाह बिअमवालिकुम व अनफुसिकुम, अल्लाह जे राह में माल ऐं जान कुर्बान करे जिहाद कयो। तुजाहिदून फी सबीलिल्लाह, अल्लाह जे राह में जिहाद कयो। बिअमवालिकुम व अनफुसिकुम, माल भी ॾियो, जान भी ॾियो। ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तालमून, इहो तव्हांजे लाइ तमामु भलो आहे। हज़रत हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात खे क़ुरान पाक जे इन आयत ते मथां नज़र हुई। अल्लाह जे राह में जिहाद जे लाइ हज जहिड़े रुकन खे तोड़े नफ़ली हो पर हज वॾी ॻाल्हि आहे, उन खे बि छॾे करे हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम मके खां कूफे रवानो थियो। काॾे रवानो थियो था? कूफे, मके खां। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधिजो, अव्हांखे यादि हूंदो छो त सिलसिलो हले थो न साईं, त मां तव्हांखे ॿुधायो त इमाम मुस्लिम साईं हज़रत इमाम हुसैन खे 18,000 माण्हुनि जे बैयत थियण खां पोइ ख़त लिखियो हो। यादि आहे? विसरी वियो आहे? इमाम मुस्लिम एलची थी वियो हो न। 12,000 हिकिड़े दफ़े बैयत थिया, वरी 6,000 ॿिए भेरे बैयत थिया। इमाम मुस्लिम खे यकीन थियो त 18,000 जो लश्कर मूंसां ठही वियो आहे। हाणे हुसैन खे ख़त लिखां त तूं आव। हज़रत इमाम हुसैन खे ख़त पहुतो। इमाम मुस्लिम साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु 8 ज़िलहज जे निकितो आहे। पर मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, अजीब ॻाल्हि आहे, उन टाइम ते कूफे में नुअमान बिन बशीर नाले हिकिड़ो शख़्स गवर्नर आहे। हिकिड़ो शख़्स यज़ीद जे तरफ़ खां गवर्नर मुक़रर हुयो त मुलाज़िम यज़ीद जो, हुयो त नौकर यज़ीद जो, पर हुन जे दिलि में कुझु हया हो, कुझु गैरत हुई, कुझु शर्म हो। हज़रत इमाम मुस्लिम साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जीअं जो ते पहुतो आहे, माण्हू जीअं जो इमाम साहब जे हथ ते बैयत थींदा विया, इमाम मुस्लिम जे कढ लॻी पिया त हुन इमाम मुस्लिम खे कुझु कोन चयो आहे, पंहिंजे ऑफिस जा दरवाज़ा बंदि करे वेही रहियो आहे। चुगल माण्हू यज़ीद खे ॿुधाइनि था त तुंहिंजो गवर्नर जेको नुअमान बिन बशीर आहे उहो कुझु बि कोन थो चवे, इमाम मुस्लिम हुसैन जे तरफ़ खां आयो आहे, माण्हुनि खां बैयतूं पियो वठे। यज़ीद फौरन हुकुम कयो आहे त इन खे हटायो। इब्न अब्दुल्लाह बिन उबैदुल्लाह बिन ज़ियाद खे हुन जाइ ते मुक़रर कयो वियो। उबैदुल्लाह पुट
ज़ियाद जो, ज़ियाद हुन जे पीउ जो नालो आहे, हुन जो नालो उबैदुल्लाह आहे। उबैदुल्लाह खे ज़ियाद जे पुट खे नौमान बिन बशीर जी जॻह ते गवर्नर मुक़ररु कयो थो वञे पियो, हुनखे हटायो थो वञे। छो हटायो वियो? इन जे करे हटायो वियो त उहो जेको नौमान बिन बशीर हो, तंहिंखे अहल बैत सां मुहबत हुई, इस्लाम सां मुहबत हुई, नबीअ सां मुहबत हुई। भली गवर्नर हुयो, पर हुन चयो त मां नबी जे औलाद सां कीअं विढ़ां, यज़ीद जे चवण ते ख़ातून जन्नत जे बचन खे कीअं क़ैद कयां, अल्लाह जे हबीब ते कलमो भरियो अथमि, क़यामत जे ॾिहाड़े तंहिंखे मुंहुं कहिड़ो ॾेखारींदुसि। तंहिंजे करे पंहिंजा दरवाज़ा बंदि करे ऑफिस में वेही रहियो। यज़ीद खे रिपोर्ट मिली, उनखे हटायो वियो, माज़ूल कयो वियो। उन जी जॻह ते उबैदुल्लाह बिन ज़ियाद खे मुक़ररु कयो वियो। ऐं उबैदुल्लाह बिन ज़ियाद जहिड़ो ज़ालिम दुनिया में थियो ई कोन्हे को। उबैदुल्लाह सभ खां पहिरों पहिरों कदम इहो खयो जो हज़रत इमाम मुस्लिम साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु खे गिरफ़्तार कराई। इमाम मुस्लिम साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु गिरफ़्तार थी विया। इमाम साहब रज़ी अल्लाह ताला अन्हु खे पाण वटि घुराई। इमाम साहब जे वास्ते इब्न कसीर रहमतुल्लाह ताला अलैहि लिखनि था पिया त इमाम साहब खे तमाम 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 बेइंतिहा ईज़ा वॾई, तकलीफ़ ॾेई, हथ पेर ॿधी, पंहिंजे ऑफिस में अंदरि वेहारे जान ज़ख़्मी करे। जेके बि कूफे जा चङा चङा माण्हू हुआ, जेके हज़रत इमाम मुस्लिम जे हथ ते बैयत करे चुका हुआ, 18,000 माण्हू हुआ, उन्हनि जा चङा चङा रईस, नवाब, वॾेरा, इज़त वारा, हुननि जे ख़ानदान जा पटेल इब्न ज़ियाद जल्दी घुराया ऐं घुराए पंहिंजे ऑफिस में सभिनी खे चयईं त 18,000 माण्हू इमाम मुस्लिम जे कढ लॻा आहिनि, हुसैन जी बैयत करे चुका आहिनि। मुझे गवर्नर जे हालत में, अवां जे हाल में इहो मां बर्दाश्त कोन थो करे सघां। यज़ीद जीअं नौमान बिन बशीर खे हटायो आहे, ईअं मूंखे बि हटाईंदो। नौमान पंहिंजी हुकूमत विञाई आहे, मां हुकूमत कॾहिं कोन विञाईंदुसि, गवर्नरी जे उहिदे खे बरक़रार रखंदुसि। अवां जेके बि रईस मूं वटि गॾु थिया हो, या पंहिंजे राज खे झलियो त इमाम मुस्लिम खां बैयत टोड़नि, जे बैयत न टोड़ींदा त हिकु हिकु करे तव्हां रईसनि खे माराए छॾींदुसि। अहिड़ो हरबो हलियो जो जेके कूफे जा माण्हू चङा हुआ, वॾेरा हुआ, इज़त वारा हुआ, नवाब हुआ, पटेल हुआ, हलंदी पुॼंदी वारा हुआ, पंहिंजे कबीले जा चङा मुड़ुस हुआ, उहे सभु गॾु करे ऑफिस में ॿारे दरवाज़ा बंदि कराए, उघाड़ियूं तलवारूं खणी चई हाणे तव्हांखे मारींदुसि, न त तव्हां पंहिंजे कबीले खे, पंहिंजे ॻोठाणनि खे, पंहिंजे ज़ात वारनि खे, छो त मुख़्तलिफ़ क़ौमूं हुयूं, हर क़ौम वारा माण्हू बैयत थी विया हुआ। सभु को रईस मथे चढ़े, मथे चढ़ी पंहिंजे कबीले वारनि खे सॾे, पंहिंजे कबीले वारनि खे सॾे बैयत टोड़े, बैयत टोड़ाए हज़रत इमाम मुस्लिम खां दस्तबरदारी करे, न त तव्हांखे माराए तव्हांजा लाश कोट जे ॿाहिरां उछलाईंदो वेंदुसि। तव्हांजो राज तव्हांखे ॾिसे पोइ ॾिसां छा थो मूंखे थिए पियो। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त, शल अलाह ताला इम्तिहान खां बचाए, चओ आमीन, ॾाढे चओ आमीन। अॼु ताज़ो मूं पढ़ियो, अॼु सुबुह जो, त हज़रत इमाम मुस्लिम साईं खे जॾहिं इमाम हुसैन रवानो कयो हो त तूं वञ ऐं मुंहिंजे हालात खे ॾिसी बैयत माण्हुनि खां वठी मूंखे ॿुधाए त मां पुठियां ईंदुसि। त हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास नबी करीम जो सॻो सौटु आहे, हुज़ूर करीम जो सॻो सौटु आहे हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास। उहो हली आयो आहे इमाम हुसैन ॾे मके में। ओ भाइटियो छो पियो चवे? इन जे करे जो हज़रत अलीअ जो बि हज़रत अब्दुल्लाह सौटु आहे, नबी करीम जो सौटु, अलीअ साईं जो सौटु, त हुसैन हुन जो भाइटियो थियो। मुंहिंजे प्यारे इमाम आली मक़ाम खे हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास फरमाइनि था पिया, मां तुंहिंजो माइटु आहियां, मां तुंहिंजे चाचे जी जाइ ते आहियां। ओ प्यारा हुसैन, मां तोखे वसीयत थो कयां, महिरबानी कर तूं त न वञजां, पर हज़रत मुस्लिम खे बि कूफे रवानो न कजां। छो चाचा, छो न रवानो कयां? चवे थो मूंखे ख़बर आहे त तुंहिंजे बाबे सां कूफे वारनि बेवफ़ाई कई, उन खां बाद में तुंहिंजे भाउ हसन सां बेवफ़ाई कयूं, हसन साईं खे ज़ख़्मी कयूं। एतिरे क़दुरु जो इमाम हसन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु कूफो छॾे मदीने पाक में अची रहियो। हाणे जेके तुंहिंजे भाउ सां बेवफ़ा थिया, तुंहिंजे बाबे सां बेवफ़ा थिया, से तोसां वफ़ादारी कोन कंदा, मां तुंहिंजे लाइ सलामती न में थो लहां त तूं महिरबानी करे हिते मके में रही पइजां। हज़रत मुस्लिम खे बि रवानो न फरमाइजां, जेकॾहिं इमाम मुस्लिम खे रवानो कंदे पुठियां तूं वेंदे त तव्हां ॿई क़तल थी वेंदा। न वञो।
हालतूं ठीक थियनि उन खां बाद में तव्हांखे असां साथ ॾींदासीं, ॿिया माण्हू बि करे ॾींदासीं, पोइ हली मुक़ाबिलो कंदासीं। फ़िलहाल हालत अहिड़ी आहे जो तव्हांखे वञिणो न आहे। पर मुंहिंजा अदा जेका अलाह जे ज़ात बाबरकात खे मर्ज़ी हूंदी ऐं मंज़ूर हूंदो। इमाम हुसैन जो हिकिड़ो अज़म हो, इरादो हो। इमाम मुस्लिम उते पहुतो आहे, गिरफ़्तार थी करे इब्न ज़ियाद जे क़ैद में आयो आहे। रईस पहुची विया, नवाब पहुची विया, पटेल पहुची विया, पाड़े जा चङा माण्हू पहुची विया। हुनखे जंहिं महिल इब्न ज़ियाद धमकी ॾिनी आहे, ईअं कंहिंजे दिलि मां कोन निकितो, ज़ुबान मां कोन निकितो त ओ इब्न ज़ियाद, जेकॾहिं जान वञे त भली वञे, सिर वञे त भली वञे, पर असां हुसैन जो साथ कोन छॾींदासीं। ईमान हुजे हा त ईअं कनि हा। कूफे वारा शुरूअ खां बेवफ़ा हा, पंहिंजे जान बचाइण जे वास्ते हिकिड़ो हिकिड़ो मथे माड़ीअ ते चढ़ंदो वियो, पंहिंजे ॻोठनि खे सॾु कंदो वियो, ओ फलाना ओ फलाना ओ फलाना। छो त इब्न ज़ियाद जीअं हुसैन आली मक़ाम जे एलचीअ हज़रत मुस्लिम खे अंदरि क़ैद करायो आहे, तो 18,000 माण्हू ॿाहिरां घेरो करे बीठा हा त असां मुक़ाबिलो कंदासीं, हज़रत मुस्लिम खे छॾाईंदासीं। पर हुन जा वॾेरा जीअं जो मथे चढ़ी आया, नाला वठी हिक हिक खे चवंदा रहिया त हिकु हिकु थी हलणु लॻो। यार असांजो पटेल चवे थो इहो मथे बीठो आहे, इनखे इब्न ज़ियाद माराए छॾींदो। जेकॾहिं इन जो चवणो न कयोसीं त हाणे इहो मारिजी वेंदो। अड़े फलाणा तूं बि हल, तूं सौट आहे, तूं मासात आहे, तूं क़ौम वारो आहे, तूं पाड़े वारो आहे। किताब लिखनि था हिकु हिकु थी करे माण्हू 18,000 माण्हू जेके आहे से इमाम मुस्लिम जो साथ ॾियणु छॾणु शुरू थी विया। उहो कबीले जो रईस लही आयो, वरी ॿियो चढ़ियो, वरी उहो लही आयो, वरी टियों चढ़ियो, वरी चौथो लही आयो, पंजो लही आयो। ईअं आस्ते आस्ते मुंहिंजा अदा सुबुह जे नमाज़ खां वठी करे 3 पहरीअ ताईं 18,000 माण्हुनि मां सिर्फ़ु 30 माण्हू वञी बचा। घणा माण्हू साईं? 30 माण्हू। अंदाज़ो कयो त छा 18,000 ऐं छा 30 माण्हू। केॾी दुनिया बेवफ़ा आहे जेके ख़त लिखी घुराइनि था, बैयतूं कनि था, पर मुंहिंजा प्यारा दासर अलाह ताला कहते इम्तिहान न हाणे चवामी। इम्तिहान ॾाढी ॾुखी शइ आहे। जंग खां ॿाहिरि सभु को सूरियो आहे, चवंदो आहे त मां बहादुर आहियां, पर जंग में ख़बर पवंदी आहे त बहादुर केरु आहे। हज़रत इमाम मुस्लिम साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु ॿधो पियो आहे, माज़ अल्लाह, जिस्म मां रत वहे थी, माज़ अल्लाह, पाणी बार बार घुरे थो, पाणी ॾियण जे लाइ तयारु कोन्हनि। ईअं चई रहिया हा, ओ मुस्लिम, तुंहिंजी 18,000 माण्हुनि बैयत कई आहे, तुंहिंजो दिमाग़ ख़राबु थी वियो आहे। हाणे थोरी देरि खां पोइ तोखे ॿाहिरि कढूं था पिया, तोखे ॾेखारियूं था त 18,000 मां तुंहिंजे माण्हू पुछूं केतिरा आहिनि। पाणी तोखे कोन मिलंदो। माज़ अल्लाह, माज़ अल्लाह। मूंखे उहे लफ़्ज़ चवंदे शर्म था अचनि पिया जेके हुननि ज़ालिमनि हुसैन आली मक़ाम जे एलची ऐं सॻे सौट इमाम मुस्लिम जे लाइ पाणीअ जे घुर ते फरमाया हा। हज़रत इमाम मुस्लिम साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था पिया, जेकॾहिं तव्हां पाणी नथा ॾियो त परवाह कान्हे का, हीअ जेका राति गुज़री वई आहे, इन गुज़िरियल राति मूं पंहिंजे नाने मुहम्मद रसूलुल्लाह खे ख्वाब में ॾिठो। छा ॾिठो हुई? छा ॾिठो हुई? इब्न ज़ियाद थो चवे, चए थो तोखे ॿुधायां? चए हा ॿुधाए, सलात पढ़ त मां तोखे ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व सल्लम। वरी सलात बुलंद आवाज़। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना मुहम्मद व आलिहि व सल्लम। मिशका शरीफ में हदीसा, बुखारी शरीफ में हदीसा, मुस्लिम शरीफ में हदीसा, यानी मोतबर किताब जेके बि हदीसुनि जा सभिनी में हदीस मौजूद आहे। ॿुध हदीस। ख़ुदा जे हबीब पाक फरमायो आहे, अल्लाह ताला क़ुरान में चए थो, इन्ना अअतैनाकल कौसर। क़ुरान आहे, नंढड़ी सूरत आहे, घणो करे यादि हूंदव। इन्ना अअतैनाकल कौसर, ऐं प्यारा महबूब मोहम्मद करीम, मां रब तोखे कौसर ॾिनो। या रसूल अल्लाह, कौसर छा आहे? सरकार फरमाइनि था, कौसर हिकिड़ो हौज़ आहे। कौसर हिकिड़ो, या रसूल अल्लाह, हौज़ में त पाणी हूंदो आहे। पाण फरमाइनि था, अल्लाह ताला मूंखे उहो कौसर हौज़ ॾिनो आहे। केतिरो वॾो आहे? पाण करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था, हिक किनारे खां ॿिए किनारे ताईं तेज़ रफ़्तार सवारी घोड़े वारो माण्हू डोड़ाईंदो राति ॾींहुं घोड़े खे डोड़ाए 70 साल खां बाद हिक किनारे खां ॿिए किनारे ते पहुचंदो। 70 साल।
हिकिड़े हौज़ जे किनारे खां घोड़ो डोड़ाईंदो वञी ॿिए ते पहुच। पाण करीम फरमाइनि था 70 साल घोड़ो डोड़ंदो उन खां पोइ ॿिए किनारे ते पहुचंदो। या रसूल अल्लाह, हौज़ त मिटीअ जो हूंदो आहे, सीमेंट जो हूंदो आहे, गच चूने जो ठहियलु हूंदो आहे, अव्हां जो हौज़ छाजो ठहियलु आहे? ख़ुदा जो हबीब पाक फरमाइनि था मूंखे रब करीम जेको हौज़ नसीब फरमायो आहे उन जी हेठां जेका मिटी आहे सा मुश्क जी आहे। हेठां मिट्टी हुन में मुश्क जी आहे। पाण फरमाइनि था हुन जूं दीवारूं सोन जूं भित जूं ठहियलूं आहिनि, पर दुनिया वारो सोन न, आख़िरत वारे सोन जूं ठहियल आहिनि। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था उन जे किनारनि जे मथां एतिरा त प्याला रखियल आहिनि जेतिरा आसमान में सितारा आहिनि। आसमान में जेतिरा सितारा आहिनि उन सितारनि जे तादाद जेतिरा उन जे अंदर माहरा किनारनि ते प्याला रखियल आहिनि। पाण करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया उम्मती उञारा ईंदा, बुखारा ईंदा, परेशान हाल ईंदा, क़यामत जे मैदान में तकलीफ़ जे हालत में ईंदा। मां मोहम्मद करीम अॻे ई इंतज़ार में उहे प्याला खणी हौज़ कौसर ते बीठो हूंदुसि, उन हौज़ कौसर मां प्याला भरे उम्मत खे पीआरींदुसि। पाण फरमाइनि था जे हिकिड़ो ढुक पीतो तंहिंखे वरी ज़िंदगीअ में उञ कान लॻंदी। लम यज़मा अबदा मन शरब मिनहु, जंहिं उन मज़ा हिकिड़ो ढुक भी पीतो लम यज़मा अबदा, ख़ुदा जो हबीब फरमाए थो सारी ज़िंदगी हुनखे वरी उञ न लॻंदी। या रसूल अल्लाह कंहिंखे पीआरींदो? सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था मन कान फी क़ल्बिही मिस्काल हब्बतन औ खरदलतन मिनल ईमान, जंहिंजे क़ल्ब जे अंदर, जंहिंजे दिल जे अंदर ईमान जो ज़रो राईअ जे दाणे जेतिरो भी ईंदो मां मोहम्मद करीम तंहिंखे पीआरींदुसि। राईअ जे दाणे जेतिरो भी ईमान जो हिस्सो हूंदुसि उनखे पीआरींदुसि। या रसूल अल्लाह कीअं सुञाणंदे? या रसूल अल्लाह कीअं सुञाणंदे? पाण करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था पिया जे बकरी पंहिंजे फर खे सुञाणंदी आहे, रिढ पंहिंजे फर खे सुञाणंदी आहे, मेह गऊं पंहिंजे फर खे सुञाणंदियूं आहिनि, ॾाचूं पंहिंजे फरनि खे सुञाणंदियूं आहिनि, दुनिया जे तख़्ते ते इंसान पंहिंजे औलाद खे सुञाणंदो आहे, मां मोहम्मद इन खां वधीक पंहिंजा उम्मती सुञाणंदुसि। अल्लाहु अकबर। या रसूल अल्लाह हक़ चार यार हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जॾहिं इन हौज़ कौसर जी ॻाल्हि कई त इमाम मुस्लिम साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो ओ इब्न ज़ियाद मूंखे पाणी नथा ॾियो पिया पर राति मां ख्वाब लधो आहे। छा ॾिठो थी? राति ख्वाब में प्यारे रसूलुल्लाह खे ॾिठो अथमि। मां ॾिसां पियो त जंहिं हौज़ कौसर जी ॻाल्हि ख़ुदा जे हबीब हदीसुनि में अॻे ई ॿुधाए छॾी, उन हौज़ जे मथां मां पंहिंजे नाने रसूलुल्लाह खे राति बीठे ॾिठो आहे। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात मूंखे चवनि पिया ओ मुंहिंजा प्यारा बचड़ा हुसैन, ओ प्यारा मुंहिंजा बचड़ा मुस्लिम, अॼोको ॾिहाड़ो तूं महिमान आ, शाम सिज लहण सां मूं वटि पहुचंदे हे मां मोहम्मद तुंहिंजे लाइ हौज़ कौसर जो प्यालो झलियो बीठो आहियां। सो मूंखे यकीन आहे त मुंहिंजो अॼु आख़िरी ॾिहाड़ो आहे, मूंखे तसली आहे त मुंहिंजो आख़िरी ॾिहाड़ो आहे, अॼु मूंखे पक थी वई आहे त मुंहिंजो आख़िरी ॾिहाड़ो आहे। अव्हां पाणी नथा ॾियो त मूंखे न ॾियो, चंद लम्हान सिज लहण वारो आहे, अव्हां मूंखे ज़रूरु मारींदव ऐं अव्हां मारियो त भली मारियो, पर मूंखे यकीन आहे त मरण सां शहीद थियण सां मूंखे प्यारो रसूलुल्लाह हौज़ कौसर पीआरींदो। छो त ख़ुदा जे हबीब जो ख्वाब में ॾिसणु कूड़ नाहे, सच आहे। पाण फरमाइनि था मन रआनी फिल मनाम फ़क अन्नमा रआनी फिल यक़ज़त, जंहिं मूंखे ख्वाब में ॾिठो तंहिं सच ॾिठो। अल्लाह ताला हुन ते रहमतूं नाज़िल फरमाए। पाण फरमाईंदो हो त मुंहिंजो उस्ताद हो, यानी मुंहिंजे उस्ताद जो उस्ताद, मुंहिंजो उस्ताद साईं मोहम्मद सालिह, साईं मोहम्मद सालिह जो उस्ताद हो साईं मौलवी हाजी फैज़ मोहम्मद राजड़। अव्हां कॾहिं ईंदा वेंदा हूंदव मीरपुर ख़ासि ॾे, परियां हिकिड़ो शहर आहे मुंहिंजा सोणा, जंहिंखे असां तव्हां चवंदा आहियूं कंडियारी। उन कंडियारी खां ओर ते हाजी फैज़ मोहम्मद जो ॻोठु आहे जंहिंखे चवंदा आहिनि बसी। अॼु ताईं उहो ॻोठु आहे, हाजी साहब जी क़बर बि उते आहे, मज़ार बि उते आहे, मस्जिद बि उते आहे। वॾो दरवेश हो, वॾो आलिम हो, फ़क़ीर हो। हज़रत पीर साईं सूर्य बादशाह रहमतुल्लाह ताला ने पंहिंजे किताब तंबीहुल फ़ुक़रा में बार बार लिखियो आहे त जेकॾहिं को बि मसइलो तव्हांखे पुछिणो आहे त या मूंखां पुछो या मुंहिंजे मौलवी फैज़ मोहम्मद खां पुछो। पाण फरमाईंदा फैज़ मोहम्मद मुंहिंजो मौलवी आहे, वॾो कामिल शख़्स हो।
उन मौलवी फैज़ मोहम्मद जी हिकिड़ी ॻाल्हि यादि आई आहे, सलात पढ़ त ॿुधाए। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व सल्लम। मौलवी हाजी फैज़ मोहम्मद खे दिलि में ख़्यालु थियो त नबी करीम जी ज़ियारत कयां, पर ख्वाब में न, जाॻंदे। सम्झो था अलाए न कीअं ज़ियारत कयां? ॾाढे ॾाढे चओ कीअं कयां? ख्वाब में त घणा ई कनि, पर हीअं ज़ाहिर ॾिसां महबूब अचे मूंखे ज़ियारत कराए। चई ॿियो त को तरीक़ो कोन्हे, महबूब करीम जे ज़ात बाबरकात जे दरबार में जेको दुरूद ताज पढ़ंदो तंहिंखे ज़ियारत थींदी। चओ सुभान अल्लाह। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद साहिब ताज वल महराज वल बुराक वल अलम। इहो महबूब करीम अलैहिस्सलाम जे मथां दुरूद ताज आ। बुज़ुर्ग पढ़ंदा आया आहिनि, वली पढ़ंदा आया आहिनि। मौलवी साहब दिलि में इरादो कयो त हबीबन करीमन जे मथां इहो दुरूद ताज घणो पढ़ां, मन महबूब जी ज़ाहिरी ज़ियारत थी पवे। 3 साल रातनि जा गुज़रिया, 3 साल। घणा साईं? पढ़ंदो रहियो, पढ़ंदो रहियो, पढ़ंदो रहियो, ज़ियारत कान पई थिए। हमेशह बिना नागे सोमहणीअ जी नमाज़ खां पोइ मस्जिद में वेही ॻोठ वारा हलिया वञनि, हे तस्बीह विखणी ऐं दुरूद ताज पढ़ंदो हो। 3 साल पूरा थिया। कुदरत ख़ुदा जी हिकिड़ी राति हिकिड़ो पंजाबी महिमान हुजे, पंजाब जे इलाइक़े जो, उहो अची मौलवी फैज़ मोहम्मद जे मस्जिद में टिकियो। मुसाफ़िर हो। मौलवी साहब हिनखे मानी खाराई, बिस्तरो हंधि हिनखे ॿाहिरि रखी ॾिनो। उन मुसाफ़िर खे सोमहणीअ जे निमाज़ खां पोइ हाजी साहब चयो, ओ मुसाफ़िर ॿाहिरि सुम्ह। चई हाजी साहब न, मां मस्जिद में सुम्हंदुसि। बाबा मस्जिद में छो थो सुम्ही? ॿाहिरि ओताक आहे, लांडी आहे, जाइ आहे, बिस्तरो आहे। मस्जिद में त मुसाफ़िर उहो सुम्हे जो लाचार हुजे, तुंहिंजे लाइ बंदोबस्तु आहे, ॿाहिरि सुम्ह। चई न साईं, मां मस्जिद में सुम्हंदुसि। हाजी साहब चवे अंदरि, ॿाहिरि सुम्ह, हो चवे अंदरि सुम्हां। नेठि हू मजबूर थी करे अंदरि सुम्ही पियो। हाजी साहब हुनखे बिस्तरो ॾिनो आहे। मौलवी फैज़ मोहम्मद साहब हुनखे बिस्तरो ॾेई सुम्हारे। सियारे जी राति आहे, सवड़ मथां विझी करे पाण कुंड में वेही तस्बीह पढ़ी आहे। दिलि में ख़्यालु कई, ओ फैज़ मोहम्मद, 3 साल गुज़री विया थी, दुरूद ताज पढ़ियो थी, महबूब जो तोखे दीदार कोन थियो आहे। अलाए छा ॻाल्हि आहे, पर भला जेकॾहिं ॾे ख़बर हबीब तो वटि अचे, नबी करीम ज़ाहिर अचे, नबी करीम खे विहारींदे काथे? जेको अर्शन जो महिमान सो तो वटि काथे वेहंदो? तो वटि बिस्तरो कोन्हे, तो वटि खट अहिड़ी कान्हे जेका हबीब जे शायान शान हुजे। नबी करीम महिरबानी त खणी कंदो, पर तूं काथे नबी करीम खे विहारींदे? सलात पढ़े वेठो, अञा तस्बीह पूरी कान थी आहे, अधु तस्बीह पढ़ी अथई। ईअं दिलि में ख़्यालु आयो त हबीब जेकॾहिं अचे, अची जे हे कार मूं सारी दे सुपरी त पेरे विछाया पिंबड़ियूं ऐं हंध विछाया वार, पो साजन सब जमार गोली थी त गुज़ारिया। ओ फैज़ मोहम्मद, नबी करीम त खणी अचे, पर महबूब जेकॾहिं अचे त हबीब खे काथे विहारींदे? न खट, न बिस्तरो, न को तो वटि अहिड़ो कीम ख़ाब जो को चादर, हबीब खे विहारींदे काथे? चई ॿी त जाइ कान्हे, अगरि हबीब अचे त अखियुनि में विहारिया। अचे त ॾाढे त चओ सॼण, महबूब अचे त काथे विहारिया? अखियुनि में विहारिया। बसि हुन जा इहे अखर चवणा दिलि में त महबूब अचे त अखियुनि में विहारिया। ईअं चई बसि कई त जेका उलहंदी दीवार सां खजी वई, हीअ दीवार आहे न मस्जिद जी, सा खजी वई। साम्हूं हिनखे रोशनी नज़र आई। उन मूं आवाज़ पियो अचे, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। आवाज़ वेझो थींदो वियो, वेझो थींदो वियो, रोशनी वेझी थींदी वई। थोरी देरि गुज़री, हाजी साहब मुसल्ले ते वेठो आहे, तस्बीह हथनि मां छॾाइजी वई। अहिड़ी रोशनी ज़िंदगीअ में कान ॾिठई। अञा जो निहारे त साम्हूं रसूलुल्लाह बीठो आहे, चवे पियो, अस्सलामु अलैकुम हाजी फैज़ मोहम्मद, तुंहिंजे दावत ते आया आहियूं। हाजी साहब उथियो। हाजी साहब चयो थो, मां उथी त बीठुसि, पर जुर्रत न थी जो महबूब खे हथ मिलाया, जुर्रत न थी जो नबी पाक ॾे वधां, अदब में बीही रहियसि। पाण फरमायूं 3 साल तो दरख़्वास्त कई आहे, उहा 3 साल तुंहिंजी दरख़्वास्त असां ॿुधंदा रहियासीं, पर मज़ो ईंदो हो, तूं दुरूद पढ़ंदे मां मुहम्मद ख़ुशि थींदो हुउसि।
अज दिल सां सारियो थी त अखियुनि में विहारिया अची वियो आहियां हाणे दीदार कर वापसि वञूं था पिया हाजी साहब थो चए मुंहिंजे ज़ुबान ते मोहर लॻी वई ॻाल्हाए कोन सघुसि पाण 2 मिंट बीठा 2 मिंट बीही पाण फरमायो हाणे असां हलूं था ईअं वरी पुठीरा थिया त रोशनी ख़तम थी वई दीवारनि जहिड़ी थी वई हाजी साहब ख़ामोश वेही रहियो हो जेको पंजाबी सुतो पियो हो सम्झो था हो जेको पंजाबी सुतो पियो हो सवड़ मथां निंड आई पई आहे हबीब पुठीरा थिया तड़पी उथियो आहे उथी चवे थो ओ हाजी साहब हाणे मां ख्वाब लधो आहे त रसूलुल्लाह तुंहिंजे मस्जिद में आयो आहे हाणे मूं ॾिठो आहे हाणे त ख़ुदा जो हबीब तुंहिंजे मस्जिद में आयो आहे ख़बर न आहे ख्वाब अलाए सचो आहे हाजी साहब थो चए बस कर अलाए तुंहिंजो भाग अलाए मुंहिंजो भाग खबर कान्हे का 3 साल सलात पढ़ी थम अलाए तुंहिंजो भाग हो अलाए मुंहिंजो भाग हो पर राणो राज़ी थी वियो घर वेठे महिरबानी करे वियो महबूब जो दीदार हक़ आहे चओ महबूब जो दीदार त हज़रत इमाम मुस्लिम खे बि जेका ज़ियारत कराई सा हक़ आहे चओ हा ज़ियारत बि ॻाल्हि यादि आहे विसरी वई छा फरमायूं त प्यारा मुस्लिम मां तुंहिंजे लाइ हौज़ कौसर जो प्यालो झलियो बीठो आहियां अज तू मूं वटि शाम ताईं ईंदे ऐं तू मुंहिंजो महिमान ऐं तुंहिंजी उञ जो बंदोबस्तु मां मुहम्मद करे छॾियो आहे इमाम मुस्लिम सही रज़ी अल्लाह ताला नो फरमाइनि था पिया त मूंखे यकीन थी वियो त मूंखे हाणे शहीद कंदा छो त मूंखे प्यारे रसूल लाइ ज़ियारत कराई सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि वसल्लम वरी ज़रूर पा बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि वसल्लम हिकिड़ी ॻाल्हि अहम आहे जेका यादि कजो इमाम मुस्लिम साईं जो 53 जो टाइम थियो आहे जेके बि रईस नवाब हा जंहिंजा रैयती माण्हू इमाम मुस्लिम जे पुठियां लॻा हा सभु हलिया विया 18,000 मां 30 माण्हू वञी बचा हज़रत इमाम मुस्लिम साईं जे अखियुनि मां ॻोढ़ा वड़ा तव्हां सोचींदो त नबीअ जी औलाद बहादुर आहे चओ हाओ न सही बहादुर आहे न पोइ रोए छो हा मता को सुभाणे मार के जन चवे त बाबा ॾिठो आहे तव्हांजे पाण मौली साहब ॿुधायो न त इमाम मुस्लिम रुनो पे पोइ जे असां पुटियोसीं कुटियोसीं त छा थी पियो ओ मुंहिंजा अदा अखियुनि मां ॻोढ़ो वहण ॿी शइ आहे दाहूं करणु ॿी शइ आहे ॿिन्ही में फ़र्क़ु आहे अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालू क़ुरान में रणनि खां मनौ कई आहे दाहुल खां मनौ कई आहे ख़ुदा जे हबीब रणनि खां मनौ कई आहे दाहुल खां मनौ कई आहे पर जेकॾहिं शफ़क़त मां ख़ामोशी में अखियुनि मां कंहिंखां ॻोढ़ा वही पिया त इन जी मनौ कान्हे का इहा मुहबत जी निशानी आहे इमाम मुस्लिम साईं रज़ी अल्लाह ताला जे अखियुनि मां ॻोढ़ा वड़ा जंहिंमहिल ॻोढ़ा वड़ा त ज़ियाद इब्न ज़ियाद थो चवे त ओ मुस्लिम बिन अकील हाणे तूं सुस्त थियो आहे हाणे तो पंहिंजो मौत ॾिठो आहे तुंहिंजा साथी तोखे छॾे विया 18,000 बैत टोड़े विया 30 माण्हू छा कंदा ऐं तूं पाण खे हाणे आख़िरी ॾाढो भाई रोई रहियो आहे ऐं मां सम्झां थो सुस्त थियो आहे तूं मूंखे रिक्वेस्ट कर मूंखे मिंथ कर मूंखे इलाज कर त मां तोखे छॾे ॾियां सम्झो था अलाए न इब्न ज़ियाद जो ख़्यालु हो त हाणे सुस्त थियो आहे हाणे हिन खे झुकायां ऐं चवे त साईं मूं तौबा कई मूंखे माफ़ी ॾे मां हथ पटिया हुसैन तो बि मां हथ खया ऐं नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक मां इहा सभु ॻाल्हि छॾियां थो मूंखे माफ़ी रुगो मूंखे मिले माफ़ी ॾे त मां बसि तोखे छॾियां इमाम मुस्लिम साईं खे चई रुगो चओ त मां तोखे छॾे ॾियां इमाम मुस्लिम साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था ओ इब्न ज़ियाद बदनिहाद बदबुनियाद माण्हू आहे मता तूं मूंखे पाण जहिड़ो सम्झंदो हुजे हे जेके मुंहिंजे अखियुनि जा ॻोढ़ा आहिनि से पंहिंजी जान लाइ न आहिनि हे मुंहिंजे अखियुनि जा ॻोढ़ा आहिनि से पंहिंजे साह बचाइण लाइ न आहिनि अखियुनि जा ॻोढ़ा जेके आहिनि से सिर बचाइण जे लाइ न आहिनि हे अखियुनि जा ॻोढ़ा उञ जे लाइ न आहिनि ज़ख़्म जे लाइ न आहिनि छा जे करे थो अखियुनि मां ॻोढ़ा वहाई चए थो मां हुसैन खे ख़त लिखियो हो त जल्दी अची वञ हिते 18,000 बैत थी चुका आहिनि मूंखे यकीन आहे त हुसैन अॼु या सुभाणे रवानो थी चुको हूंदो ऐं हिते ही हाल आहे जो बेवफ़ाई थी वई आहे हुसैन ईंदो तकलीफ़ में पवंदो मूंखे पंहिंजी ॻणती न आहे मूंखे पंहिंजे मुर्शिद हुसैन जी ॻणती आहे अल्लाह या रसूल अल्लाह हक़ चार यार यार मूंखे सिर्फ़ हुसैन आली मक़ाम जी ॻणती आहे त इमाम हुसैन खे मुंहिंजो ख़त पहुतो हूंदो
ऐं मुंहिंजे ख़त पहुचण जे करे उहो फौरन रवानो थियो हूंदो। हाणे जेको रवानो थींदो हिते हाल ही आहे जो तव्हां बेवफ़ा करे थी विया आहियो। हुसैन ईंदो तकलीफ़ में पहुचंदो, पंहिंजी ॻणती कान्हे का, मूंखे हुसैन ऐं हुसैन जे औलाद जी ॻणती वरायो आहे। सुभान अल्लाह। पाण फरमायूं था आहे को हिते मुस्लमाननि मां अहिड़ो मुस्लमान जेको हज़रत हुसैन खे मके नियापो ॾे त इमाम मुस्लिम शहीद थी वियो, तव्हां महिरबानी करे कूफे न अचो। हाणे साईं इब्न ज़ियाद जे आॾो केरु चवे त मां ॿुधाईंदुसि? माण्हू त घणा वेठा हुआ, बैयत करण वारा, साईं साईं करण वारा, आसरा ॾेई घुराइण वारा, जेके वरी फिरी विया। पर हाणे इब्न ज़ियाद जो पादर ॾिसी कीअं चवे त मां ॿुधाईंदुसि? हिकिड़ो शख़्स हो, उन दिलि में पको इरादो कयो त हाणे मां ज़ाहिर ॻाल्हि कोन थो कयां, पर इनशा अल्लाह ताला पंहिंजो माण्हू मोकिले पंहिंजे पुट खे रवानो करे हज़रत इमाम मुस्लिम साईं रज़ी अल्लाह ताला जो पैगाम मके ज़रूरु पुॼाईंदुसि। हज़रत इमाम हुसैन अली मक़ाम खे पैगाम ज़रूरु पहुचंदो। ओ फौरन आस्ते आस्ते महफ़िल मां निकितो, पंहिंजो भलो उठो हुनखे तयारु कयईं, पंहिंजो नौकर ऐं पंहिंजो पुट ॿई रवाना करे ख़त लिखी इमाम हुसैन जे नाले ख़ुफ़िया तरीक़े सां मख़फ़ी नमूने सां मके रवानो कयईं। राति जो सफ़र कयो। इमाम हुसैन फलाणे रस्ते सां ईंदो हूंदो, जिथे बि तव्हांखे मिले ॿुधाइजोसि त मुस्लिम शहीद थी वियो आहे, अवां महिरबानी करे कूफे न अचो। माण्हू 18,000 बैयत करे सभु फिरी विया आहिनि, को बि साथ ॾियण लाइ तयारु कोन्हे। अवां महिरबानी करे पंहिंजे अहल अयाल खे जाॾो आया हो तारे वापसि वठी मके हलिया वञो। हिकिड़ी ॻाल्हि खे दिमाग़ में रखिजो जीअं तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अचे। इमाम मुस्लिम ऐलान कयो त आहे को जेको हुसैन खे ॿुधाए, सम्झो था न साईं? ॻाल्हि यादि कजो। इब्न ज़ियाद खे जेको गवर्नर आहे, पक थी वई त ज़ाहिर में को माण्हू कोन थो ज़ाहिर थिए, पर थी सघे थो को मख़फ़ी तरह वञी इमाम हुसैन खे ॿुधाए ऐं इमाम हुसैन मोटी पवे। तव्हांजे करे हुसैन अचे थो, इनखे बि मोटण न आहे ॼणो, इहो बि अचे त इनखे बि गिरफ़्तार करे मुंहिंजे आॾो पेश कयो, या बैयत वठांसि यज़ीद जे हथ बैयत करे, या वरी उनखे बि माराए छॾियां जीअं मुस्लिम खे थो मारायां। तव्हांजे करे हुन हिकिड़ो फ़ौजी दस्तो तयारु कयो, जंहिं दस्ते जी कमान ही हुर बिन रबाही जे हथ में। हुर नालो हुसि, रबाही जो पुटु हो, हुनजे पीउ जो नालो रबाही हो, पंहिंजो नालो हुर हो। हुर बिन रबाही फ़ौजी माण्हू हो, फ़ौजी ऑफिसर हो। उनजे हवाले हिकिड़ो दस्तो इब्न ज़ियाद कयो आहे त तूं इहो रस्तो वठी जेको मके खां कूफे ॾे थो अचे, उन रस्ते ते वञ, जिथे बि हुसैन मिलई ताते गिरफ़्तार करण खे वठी आ। इमाम मुस्लिम साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु खे शाम जो शहीद करे था छॾनि पिया। ज़ालिमनि अहिड़े नमूने सां शहीद कयो आहे, अल्लाह ताला शर उन ज़ालिमनि खे तबाही बर्बाद करे हुनखे हशर आख़िरत में ख़ुदा ख़्वार करे हज़रत इमाम मुस्लिम खे मथे माड़ीअ ते वठी आया, कोट जे किनारनि ते वठी करे मार ज़ाहिर दुनिया खे ॿुधाइनि था, हे मुस्लिम बिन अकील आहे जंहिं असांजे कूफे में बग़ावत अची कई हुई, 18,000 जे आसरे ते यज़ीद जे हुकूमत खे हटाइण जे लाइ आयो हो। ओ कूफे वारो, हिन जो हाल ॾिसो। इमाम मुस्लिम जे वारनि खां वठी करे हेठि लड़काइनि था पिया दीवार खां, हथनि में वार आहिनि। इमाम मुस्लिम साईं हेठि लड़की रहियो आहे। जल्लाद खे चयो त हुनजे धड़ जे मथां तलवार वहाए, अहिड़ी तलवार वहाए जो मुंडी हथ में रहिजी अचे, धड़ हेठि वञी ज़मीन ते किरे त जे दहशत पैदा थी पवे ऐं ख़बर पवे त हुसैन जो साथ जेको ॾींदो त जो हाल अहिड़ो थींदो। माज़ अल्लाह, माज़ अल्लाह। इमाम मुस्लिम साईं खे मथे माड़ी ते वठी हुनजे लाश जिस्म मुबारक खे वारनि खां वठी हेठि लड़कायो वियो आहे। ज़ालिमनि वारनि में हथ झलिया आहिनि, हथ विझी मज़बूत कयो आहे। जल्लाद तलवार वहाई आहे, धड़ धार थियो आहे, सिर मुबारक हुननि जे हथ में आहे ऐं धड़ अची ज़मीन ते किरियो आहे। बाक़ी जेके 30 माण्हू हुआ उहे बि इमाम मुस्लिम साईं खे छॾे भॼी हलिया विया त जंहिंजे हथ ते बैयत कईसे रहियो कोन को। हाणे इमाम मुस्लिम साईं जे लाश खे दफ़न करण वारो बि को कोन्हे को। कौसर जा प्यारींदड़ नबीअ जी औलाद, मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जो खून, हबीबन करीमन जे ख़ानदान जा चश्मो चिराग, जेके उम्मत जे लाइ एॾियूं तकलीफ़ूं बर्दाश्त कनि, अॼु उन्हनि जो हाल इहो लॻो पियो आहे। अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात वटां इन खां वधीक ॿियो कहिड़ो इम्तिहान हूंदो आहे? दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबी वसल्लम। वरी सलात बुलंद आवाज़ सां। सुठे टाइम ते वई आहे। दोस्तो अज़ीज़ो, हज़रत इमाम मुस्लिम साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु, आवाज़ अचे पियो न साईं? 2 टे ॻाल्हियूं ॿुधो।
हज़रत इमाम मुस्लिम साईं जे शहादत खां बाद में कासिद मदीने कासिद कूफे खां मके रवानो थियो आहे हुसैन खे ॿुधाइण लाइ। होॾो वरी हुर्र बिन रबाही पंहिंजो फ़ौजी दस्तो वठी हुसैन खे गिरफ़्तार करण लाइ वियो आहे। इत्तिफ़ाक़ अहिड़ो थियो जो हुर्र जे लश्कर पहुचण खां अॻे कासिद पहुची वियो। इमाम मुस्लिम साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जे शहादत थी आहे 7 ज़िलहज जे। कहिड़ी तारीख़ साईं? ऐं हज़रत हुसैन कॾहिं निकितो आहे? चवंदा हलो 7 ज़िलहज ते इमाम मुस्लिम शहीद थियो आहे। 8 ज़िलहज ते इमाम हुसैन रवानो थियो आहे। यानी इमाम मुस्लिम जे शहादत खां हिकिड़ो ॾींहुं बाद में रवानो थियो आहे। मुफ़ासिलो घणो हो, विच ते मुलाक़ात थी आहे। कासिद हुसैन आली मक़ाम खे चवे थो, ओ प्यारा हुसैन, तोखे ख़त मुस्लिम जो पहुतो हूंदो, उन जे करे तूं कूफे रवानो थियो आहे। पर हे मां ख़त खणी आयो आहियां, काल 3 ॾिहाड़ो या 4 ॾिहाड़ो हज़रत मुस्लिम शहीद थियो आहे। इमाम मुस्लिम न्यापो ॾिनो हो, मां तोॾे न्यापो खणी आयो आहियां, महिरबानी करे पंहिंजा बच्चा वापसि वठी वञ। इमाम मुस्लिम साईं जे शहादत जो ॿुधी हज़रत हुसैन आली मक़ाम खे तमामु घणो सदमो पहुतो। त एॾी बेवफ़ाई, हे ख़त, हे पैगाम, हे तोबरा भरा पिया आहिनि, मूंखे दावतूं ॾिनियूं अथनि। 18,000 फ़ौज हुनजे हथ ते बैयत कई आहे ऐं वरी फिरी विया। वेही रहियो, राति उते गुज़ारियईं। पाण में सलाह कयूं, भाइरनि सां, भाइटनि सां, पुटनि सां, छा सलाह आहे, छा करणु खपे। उन कासिद न्यापो ॾेई वापसि थी वियो आहे। सभु कंहिंजी सलाह हुजे, ओ प्यारा हुसैन आली मक़ाम वापसि हलणु खपे। छा करणु खपे? ॾाढे चो छा करणु खपे? सभु कंहिंजी सलाह वरितऊं। हज़रत हुसैन पढ़नि फरमाइनि था, क़ुरान ॿुधायां, चई ॿुधाए, जे अल्लाह ताला जी ज़ात पा बरकात फरमायो आहे, वशाविरहुम फिल अम्र फइज़ा अज़मत फतवक्कल अलल्लाह। अल्लाह जे क़ुरान पाक फरमायो आहे त मशवरो कजे, सलाह कजे। उहा मां सलाह बि कई आहे, मशवरो बि कयो आहे, पर अॻिते अल्लाह ताला फरमाए थो, फइज़ा अज़मत फतवक्कल अलल्लाह। जॾहिं पको इरादो हुजे त पोइ कंहिंजे मशवरे जी ज़रूरत कान्हे, अल्लाह ते तवक्कल कर। अव्हां खे ख़बर आहे त मुंहिंजे नाने रसूलुल्लाह जॾहिं बदर जे मैदान में हथियार ॿधा हा, महबूब पंहिंजे मथे मुबारक ते टोप जंग जो रखियो हो, ज़िरह नबी पाक पाती ही, तलवार हथ में खई ही, घोड़े ते चढ़ियो हो, त सभिनी सहाबनि चयो हो, या रसूल अल्लाह, अॼु निकिरण जो ॾिहाड़ो कोन्हे को, फ़िलहाल वापसि हलो, पोइ हलंदासीं। नबी साईं फरमायो हो त मुहम्मद खे लाइक़ु नाहे जो जंग जा हथियार ॿधी वरी लाहे। अल्लाह जो नबी हथियार ॿधंदो आहे त जंग ज़रूरु कंदो आहे। चए हाओ ईअं त थियो हो। जे पोइ नबी पाक हथियार ॿधी, सरकारे दो आलम सरा हथियार ॿधी, उन खां पोइ लाथा कोन। मां उन नाने रसूलुल्लाह जो जानशीन आहियां, उन नाने रसूलुल्लाह जो बचड़ो आहियां, जे मां बि जिहाद जा हथियार ॿधी मैदान में निकितो आहियां, मको छॾे अध पध ते आयो आहियां, त हाणे मुंहिंजे शान जे ख़िलाफ़ आहे जो अध मां मोटी वञा। दुनिया जी तारीख़ लिखंदी हुसैन बुज़दिल हो, जीअं ख़ुदा खे करिणो आहे तीअं थींदो, पर ख़ुदा जे राह में सिर क़ुर्बान करिणो आहे। अदा जे मोटे हाथ बराबर मुअर्रिख़ लिखे हा हलायो। हुसैन कुर्बानी नी त भागा लिखनि पिया। हुसैन कुर्सी ला वियो हो, हुसैन इक़्तिदार ला वियो हो, हुसैन दुनिया जे मतिलब ला वियो हो, तोड़े अलाह जे दीन ला वियो, त अॼु बि लिखनि पिया। पर जे न माज़ अल्लाह उन ॾींहुं हुसैन मोटी पवे त अञा वधीक मवाद मिले न। अब ॾिठी मोटी पियो न सही, सौट जी शहादत जो ॿुधी मोटी हो, पर चयो त हाणे मोटणो कोन्हे, नाने रसूलुल्लाह जे सुन्नत जे ख़िलाफ़ आहे। हबीबनि हथियार ॿधी वापसी कान कई आहे, त मां बि अल्लाह जे राह में निकितो आहे त वापसी हराम आहे। सिर वञे त भली वञे, लेकिन ख़ुदा जे राह में सिर क़ुर्बान करणो असांजे लाइ सुन्नत आहे। सलात सलात बुलंद आवाज़ आहे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सुबुह थियो आहे, पंहिंजे आल अयाल सां मशवरो करे सुबुह जे टाइम ते हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम सफ़र खे जारी फरमायो। जॾहिं सफ़र जारी थियो आहे, ॿी मंज़िल ते पहुता त हुर्र बिन रबाही पहुची वियो। केरु पहुतो? हुर्र बिन रबाही पहुतो। उन जो कमु कहिड़ो हो त हुसैन खे गिरफ़्तार करे कहिड़े बि नमूने सां असां वटि आणिजे, वापसि न वञे, न्यापो मिलंदुसि मतां वापसि वञे। हुर्र बिन रबाही इमाम हुसैन आली मक़ाम सां मुलाक़ात कई आहे। मुस्लमान हो, नबी जो उम्मती हो, पर हुन सॼी ज़िंदगीअ में हुसैन आली मक़ाम खे ॾिठो ई कोन हो। छो त मको, मदीनो, कूफो घणो पंधु आहे। उन ज़माने में सवारियूं रसूल रसाल घटि हा,
तंहिंजे करे मुलाक़ात कान हुई, हुनखे इहा बि ख़बर कान हुई त हुसैन केरु आहे। हुनखे रुॻो इहो ॿुधायो हुओ त हिकिड़ो शख़्स आहे जंहिंजो नालो हुसैन आहे, यज़ीद जे लश्कर जो बाग़ी आहे, हुकूमत जो मुख़ालिफ़ आहे, उन सां जंग करणी आहे। हुनखे इहो कोन ॿुधायो त हुसैन इब्न अली आहे। बसि हिकिड़ो नालो आहे, माण्हू आहे हिकिड़ो जंहिंजो हुसैन नालो आहे ऐं फलाणे जे मुखालिफ़ थी पियो आहे यज़ीद जे, उन सां गिरफ़्तारी करणी आहे, उनखे ॿधणो आहे। हाणे जॾहिं इमाम हुसैन आली मक़ाम सां मिलियो, अल्लामा इब्न कसीर रहमतुल्लाह अलैह लिखे थो पंहिंजी तारीख़ में त इमाम मुस्लिम साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु हुनखे चयो त तूं मूंसां अलाहदगी में मुलाक़ात कर, मूंसां बचड़ा आहिनि, आल बैत आहे, मूंसां परदेदार नियाणियूं आहिनि, तूं मूंसां माण्हुनि जे मुंहं ते मुलाक़ात नथो करीं, तूं बि जुदा हिकिड़े वण हेठां वेह, मां तोसां उते अचां, मूंसां मुलाक़ात कर, तोखे छा खपे ॿुधाए त मां तुंहिंजी ॻाल्हि पूरी कयां। सुभान अल्लाह। हुन पंहिंजे लश्कर खे जुदा हुर बीहारियो आहे, हुसैन पंहिंजे अहल अयाल खे काफ़िले वारनि खे धार बीहारियो आहे, हिकिड़े वण जे हेठां ॿिन्ही जी मुलाक़ात थी आहे। इब्न कसीर लिखे थो त जंहिंमहिल हुसैन आली मक़ाम जे चेहरे ते नज़र पियसि त हुर पियो चए ख़ुदा जो कसम आहे अहिड़ो चेहरो मूं ज़िंदगीअ में कोन ॾिठो। सुभान अल्लाह। आख़िर से रसूलुल्लाह जो खून हो, ख़ातून जन्नत जो फर्ज़ंद हो, अली शेरे ख़ुदा जो बचड़ो हो। हज़रत हुसैन आली मक़ाम खे चई साईं क़िबला, मां पंहिंजे कम सां आयो आहियां, अव्हां खे गिरफ़्तार करे इब्न ज़ियाद वटि पहुचाइणो आहे, पर पहिरीं तव्हां तारफ़ करायो तव्हां केरु आहियो। चई मां हाशिमी आहियां। छा आहियां? चई हाशिमिन जे कहिड़े ख़ानदान मां? चई कुरैशी आहियां। चई कुरैशिन जे कहिड़े ख़ानदान मां? चई अब्दुल मुत्तलबी आहियां। चई अब्दुल मुत्तलबी जे कहिड़े ख़ानदान मां आहियां? चई मां सोणे अलीअ जो बचो आहियां। चई कहिड़ो अली? चई उहो अली जेको मुहम्मद करीम जो प्यारो सहाबी आहे, हज़रत नबी करीम जे प्यारी न्याणी हज़रत फातिमत ज़हरा जो वर्रा। चई हुसैन इब्न अली फातिमत ज़हरा जो बचो तूं आहे? चई हाओ। चई पोइ मूंखे त ग़लति ॿुधायो वियो हो, हिकिड़ो बाग़ी आहे, हिकिड़ो ज़ालिम आहे, हिकिड़ो हुकूमत जो मुखालिफ़ माण्हू आहे, मूंखे तुंहिंजे बारे में कोन ॿुधायो वियो आहे। ओ हुसैन, मां यज़ीद जी गवर्नरी छॾण लाइ तयारु आहियां, सिपह सालारी छॾण लाइ तयारु आहियां, फ़ौजी जर्नेल आहियां, इहो छॾण लाइ तयारु आहियां, पर क़यामत में मुहम्मद जे आॾो शर्मिंदे थियण लाइ तयारु न आहियां। हाणे मुंहिंजे लाइ हुकुम कर, मां तोसां आहियां, मां तोसां आहियां, जीअं तूं चवंदे मां तीअं कंदुसि। हीउ जेको फ़ौजी दस्तो आहे इहो मुंहिंजे कमान में आहे, जे चवीं त मां इन्हनि सां गॾिजी तोसां हलां ऐं तुंहिंजे कमान में लड़ा हली, आउं अॻे सिपह सालार हुउसि, हाणे तूं मुंहिंजो सिपह सालार आहे, मां तुंहिंजो ग़ुलाम आहियां। अदा ईमान बचाइणु ॾाढो ॾुखियो आहे। नौमान बिन बशीर बि ईमान बचायो, हा न साईं, हुर्र बिन रबाही बि ईमान बचायो, पर उबैदुल्लाह बिन ज़ियाद ईमान कोन बचायो। उहो बि त मुस्लमान हो, कलमो भरींदो हो, पाण खे मुस्लमान सॾाईंदो हो, पर उन पंहिंजे टके जे करे, इक़्तिदार जे करे, चइनि ॾोकड़नि जे करे हज़रत इमाम मुस्लिम खे शहीद करायो आहे। इमाम मुस्लिम साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हुन बि चयो आहे, हुर्र बिन रबाही, त मुंहिंजी सलाह आहे अव्हां इतां वापसि वञो, मां तव्हांजी मुज़ाहिमत कोन थो कयां पियो, मां वापसि वञी ॿुधाईंदुसि त मूंखे हथु कोन आयो आहे। हज़रत हुसैन आली मक़ाम फरमाइनि था, मां पंहिंजे बचनि खे जेको जवाबु ॾिनो आहे तोखे बि साॻियो जवाब थो ॾियां। अल्लाह जे राह में हथियार ॿधी वरी वापसि थियणो असां कुरैशिन जे शान जे ख़िलाफ़ आहे। हथियार ॿधूं अल्लाह जे राह में ऐं उन खां पोइ वरी वापसि वञूं, इहो असांजे शान जे ख़िलाफ़ आहे। इन जे करे मूंखे मैदान में हलणो आहे, पोइ जेका ख़ुदा जी मर्ज़ी हूंदी। हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम किसो मुख़्तसर ॻाल्हि खे कुटाईंदा हलूं, थका हूंदव, ख़बर हाणे पवंदी। अॻे मां पे ॻाल्हायो, पखो हलियो पे, हाणे तव्हांजो बि पखो बंदि आहे, ख़बर हाणे तव्हांजी पवंदी। अॼु हलूं था 3 बजे ताईं, ॾिसां पियो त अधु त मोह लही वियो आहे, मोह न लहे बाबा। सलाह सलाद बुलंदा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु सां गॾिजी हुर्र हले थो पियो। हज़रत हुर्र जे बारे में भिटाई घोट फरमाए थो, वाह लतीफ़ साईं, छा सा फरमाए था, हुर्र हली आयो माझी मर्दानो। छा सा बाबा, भिटाई साहब खे मञो था न साईं, फरमाए थो हुर्र हली आयो माझी मर्दानो, त मन राज़ी थे रसूल रब जो नबी तो नानो, हाणे ही सिर सगानो घोट मथां घोरिया।
ओ प्यारा हुसैन आली मकाम अॻ में त वेहण आयोसि पर हाणे तो प्यारे हुसैन जे मथां सिर कुर्बान करण आयो आहियां जीअं जो करबला जे मैदान में हुसैन आली मकाम जी ज़ात बाबरकात पहुचनि था पिया हज़रत हुसैन आली मकाम खे सिज लही वियो आहे पाण फरमाइनि था ओ प्यारा कासिम ओ हज़रत अब्बास ओ हज़रत अली अकबर ओ प्यारा भाउ हज़रत अबू बकर ओ प्यारा भाउ हज़रत उमर ओ प्यारा भाइटिया हज़रत उस्मान अॻे जुमे ते तव्हांखे नाला ॿुधाया सॼो ख़ानदान आहे पाण फरमाइनि था राति थी वई आहे अॼु राति हिन मैदान में पाण खे गुज़ारणी आहे पोइ अॻिते हलणो आहे जंहिं महिल सिज लहण वारो थियो आहे हिकिड़ो बकरार परियां अचे पियो बकरियुनि जो धण कायो इमाम हुसैन आली मकाम हुनखे सॾु कयो आहे त बकरार हेॾे आहे हिन मैदान जो नालो छा आहे मैदान अजीब पियो लॻे हिन मैदान मां मूंखे हिकिड़ो दिली सुकून ऐं राहत पई मिले वारी आहे दड़ाहनि पटवा पानी जो निशान कोने वण छांव लाइ कोने इएं बयाबान आहे रुगो वारी जा दड़ाहनि हुसैन तो फरमाए हिन बयाबान मां हिन बर पट मां मूंखे रूहानी राहत पई अचे बकरार हेॾे आहे बकरार आयो अबा हितां जो रहाकू आहे चए हाओ साईं हिन बयाबान खे छा चवंदा आहिनि चएसि हिन बयाबान जो नालो आहे करबो बला छा आहे नालो आम तरह सां चवंदा आहियूं करबला पर ॿ अखर आहिनि हिकिड़ो करब ॿियो बला ये ॿ अखर पोइ गॾिजी थियो आहे करब बला हक़ीक़त में आहे करबो बला बकरार थो चवे ही करबो बला जो मैदान आहे जमल हज़रत इमाम हुसैन जे कननि ते आवाज़ पियो आहे त ही करबो बला जो मैदान आहे हज़रत हुसैन आली मकाम आह कढी आहे पाण फरमाइनि था सुभान अल्लाह मूंखे उहो वक़्तु यादि अची वियो आहे जो मुंहिंजो बाबो हज़रत अली करम अल्लाह वजुल करीम जॾहिं सफ़ीन जी लड़ाईअ खां मोटियो हो त हिन मैदान में मुंहिंजो बाबो साईं राति जो सुतो हो मां पंहिंजे बाबे सां गॾु हुउसि उन वक़्त में मुंहिंजी उमिरि नंढड़ी हुई मुंहिंजे बाबे साईं आधी राति जो आह भरे उथी खड़ो थियो हो मूंखे भाकुर पाए चुमियूं ॾियणु लॻो मां बाबे अलीअ खे चयो मुंहिंजा बाबा हिन जॻह ते तोखे आधी राति जो भाकुर थो पाई पियो चुमियूं थो पाई निंड मां उथी ॻाल्हि कहिड़ी आहे हज़रत अली फरमाइनि था प्यारा बच्चा मां ख्वाब लधो आहे त हिन मैदान में तूं बचनि सूधो हिकिड़े ॾिहाड़े शहीद थींदे हे उहो मैदान आहे जंहिं जाइ ते मां तोखे ॾिसी रहियो आहियां अॼु पाण गॾु हूं पर उहो मैदान आहे जिथे तुंहिंजा बच्चा कुसंदा तुंहिंजो अहल बैत कुसंदो तुंहिंजा भाउर कुसंदा तुंहिंजा भाइटिया कुसंदा तुंहिंजो ख़ानदान कुसंदो ऐं प्यारा हुसैन उहो मक़ाम ईंदो जो हिन जॻह ते तुंहिंजे लाश खे दफ़न करण वारो बि कोन हूंदो जंहिं इहा ॻाल्हि इमाम हुसैन आली मक़ाम ॿुधाई त भाउ संदुनि जेको सॻो हो यानी पीउ जे तरफ़ खां माउ ॿी आहे अॻे जुमे ते ॿुधायो जंहिंजो नालो हज़रत अब्बास छा नालो अदा हज़रत आस्ते आस्ते हज़रत अब्बास उहो थो चवे मुंहिंजा भाउ सच ॿुधाइजां जेकॾहिं बाबे अली साईं तोखे हिन जाइ ते ॿुधायो हो त शहीद थियणो आहे त पोइ पाण खे वापसि हलणु खपे हज़रत इमाम हुसैन आली मकाम फरमाइनि था प्यारा भाउ जेका अलाह जे तरफ़ खां तक़दीर सां टरंदी कान पाण खे ते अलाह जे राह में सुरख़ुरू थियणो आहे पाण इक़्तिदार लाइ कोन आया आहियूं कुर्सीअ लाइ कोन आया आहियूं राति रहनि था हुर गॾु हुसैन आली मकाम आधी रात जो टाइम आहे आधी रात जे टाइम ते उथे थो उथी पंहिंजे बच्चे ज़ैनुल आबिदीन खे सर्द करियो बचड़ा ज़ैनुल आबिदीन उथी इमाम ज़ैनुल आबिदीन जी आदत हूंदी हुई तहज्जुद पढ़ंदा हुआ नालो छा आहेसि अली छा आहेसि नालो ज़ैनुल आबिदीन नालो न आहेसि ज़ैनुल आबिदीन लक़ब अथसि लक़ब छो पियुसि जो किताब लिखनि था त एतिरी इबादत कंदो हो एतिरी इबादत कंदो हो जो इबादत करे 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 लक़ब रखियोसि ज़ैनुल आबिदीन इबादत कंदड़नि जो सींगार छा लक़ब रखियोसि इबादत कंदड़नि जो नालो हुउसि अली पर मशहूर हो ज़ैनुल आबिदीन इमाम ज़ैनुल आबिदीन तहज्जुद पढ़ंदो हो आधी रात जो हज़रत इमाम हुसैन उथारियुसि दिलि में सोचई त बाबे शायदि इन जे लाइ उथारियो आहे जो मूंखे जाग कान थी आहे ऐं मतां तहज्जुद कज़ा थी वञे बाबो मूंखे उथारे थो त बचड़ा उथी तहज्जुद पढ़ पर जण पाण उथिया चई बाबा मां उथियो आहियां तहज्जुद पढ़ां थो चई न तहज्जुद तुंहिंजी मर्ज़ी आहे भली पढ़ पर मां तोखे ॿिए कम लाइ उथारियो आहे कहिड़े कम लाइ उथारियो थी हाणे हाणे मां ख्वाब में निंड जे हालत में हिन मैदान खे बुहारी ॾींदे हिकिड़ी औरत खे ॾिठो